अपडेट कयूं पिया कि काज़ी अहमद खान जिते HRJD न्यूज़ जे रिपोर्टर बिलाल हैदर कल्यार मुताबिक़ ॻोठ जादो मां राति देर सां प्रेस क्लब काज़ी अहमद जे साबिक़ा सदर ऐं अवामी आवाज़ TV ऐं अवामी आवाज़ अख़बार जे रिपोर्टर अब्दुल मोमिन जूणो जी ज़मीन ते लॻल सोलर ट्यूबवेल तां कन्वर्टर चोरी। राब्ते करण ते अब्दुल मोमिन जूणे ॿुधायो त राति देर सां मुंहिंजी ज़मीन ते लॻल सोलर मशीन तां नामालूम चोर कन्वर्टर चोरी करे फरार थी विया। जॾहिं मां ज़मीन ते पहुतुसि त दरवाज़े जो कड़ो टुटल ॾिसी हद जी पुलिस खे चोरी थी वियल सामान जो इतला ॾिनो, जंहिंखां पोइ पुलिस मुकमल तौरु साकार करण जी ख़ातिरी कराई आहे। साफ़ी अब्दुल मोमिन जूणो SSP शहीद बेनज़ीराबाद खां घुर कई त चोरी थी वियल सामान जल्दी वापसि कराए चोरनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।